अम्मा आवाज तो के सच्ची गाल सुनाए पुट। अम्मा एक डी असांजो होड़ो दरिया में खराब थी वियो। पूजा हाँ मां, पूरो एक ॾींहुं ऐं राति असां दरिया जे विच में ई बीठा हुआसीं। चो तरफ़ पाणी ही पाणी हुयो, न को माण्हू न ई को सॾु सुणण वारो। पहिरीं त मूंखे ॾाढो डपु थियो, पर ओ कुजा थियो। अम्मा पोइ मूंखे तुंहिंजूं दुआऊं यादि अची वयूं। मूं उन्हनि खे चुमियो ऐं रब खे सतायो। ओ कुजा थियो। जी अम्मा, थोरी देरि खां पोइ वञी इंजन जो हैंडल हयमि त इंजन चालू थी वियो। पुट इहे तई मां जूं दुआऊं वठंदे न कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे। अम्मा मूंखे हाणे ख़बर पई आहे त मां जूं दुआऊं वाकई बि लॻंदियूं आहिनि। पुट मां जूं बददुआऊं बि लॻंदियूं आहिनि ऐं मां जी बददुआ तूं कॾहिं बि न खणजांइ। न मां ऐं मां जूं बददुआऊं कॾहिं बि न खणंदसि। तूं जॾहिं बि जीअं बि मूंखे चवंदे उअं ई कंदसि। अलाह करे तूं हमेशह सुखी ऐं आबाद हुजी। पुट अलाह साईं तुंहिंजूं इहे दुआऊं क़बूल कंदो। अलाह कंदो त तूं कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे। पर हाणे मुंहिंजी हिकु ॻाल्हि सुण। ॿुधाए मां। तूं जल्दी शादी कर। पर मां पर खे छॾ। आरिफ ऐं असलम कॾहिं वरनि। मां उन्हनि जे आसरे ते पंहिंजे नुंहं खे पोड़ो थियण कोन ॾींदसि। तुंहिंजो पीउ जेकॾहिं हुननि सां न ॻाल्हाईंदो न आउं उन्हनि सां वञी ॻाल्हाईंदसि। तुंहिंजो विहांउ हाणे मूंखे जल्दी करणो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।